रूस मास्को अलाए की गोट कुपरो रब जी क़यामत जो चर्च घंटी टावर जी चोटीअ ते टंगेल अचो त मथे चढ़ूं ऐं हिकु नज़र वठो। ही हिकु वॾो बिल टावर आहे। उती चोटीला ॾाकण आहे। ॾाकणियो जज़्बे तौरु ढे वियूं आहिनि। ज़ाहिर आहे त हा ॾाकण घंटी टावर जी तामीर दौरान ठाही वई हुई। ॾिस त सरूं कीअं रखियल आहिनि। ॾाकण जी विच में गोल शक्ल वारियूं सरूं ठहियल आहिनि। ही हिकु बर्ख़ आहे, चिप खे ॾिसो। शानदार ॾाकण तमामु थोरे जा वठंदो आहे। असां बेल टावर जी ॿिए दर्जी ते आयासीं। घंटी वॼाइण लाइ तव्हांखे अञा बि मथे उथणो पवंदो, पर के बि ॾाकणियूं न आहिनि। सरनि जे ॾाकण जा बाक़े बचियल न आहिनि। घंटी बुलंद थी वई। उन्हनि काठ जी बीम थी, पर इती कीअं हासिल कजी? ॾाकण हिन सतह ते ख़तम थिए थी। हा, हथी हिकु काठ जे ॾाकण जी तनसीब जा निशान आहिनि। हाथी ते घंटी टावर जे स्पोर्ट मां सरूं भॼे वियूं ऐं होतीअ जे ॿाहिरि नक़्ता काठ जी बीम खे महफ़ूज़ करण लाइ। सर सां कहिड़ो ज़ुल्म। अचो त हिकु वेझी नज़र वठो। ॾिठाई त सरूं टटी वियूं आहिनि। मार्टर सरनि जी अफ़की सतह ते रहे थो। उहो रथाबंदी केल हंधनि में न थी। घंटी टावर जी ॿियनि खंडनि में काठ जी शुआन जा नचोड़ ब टिटल हुआ। अहिड़ी तरह हिननि घंटी टावर जी तामीर खां पोइ ॾाकणियूं बाक़ी रहियल काठ जी शुआ आहे। उहो साम्हूं भत्ते हिकु भॼी सुराख में दाख़िल कयो वियो आहे। उती ॿ शिला हुआ। बीम ते बोर्ड लॻाया विया, पर अए सुराख ऐं शुआ घंटी टावर जी तामीर खां घणो पोइ ठाहिया विया। मेमार शायदि सरनि जे ॾाकण खे केतिरा ई मीटर ऊंचा बणाई सघे हा। 19 ताईं, पर सरनि जे ॾाकण सिर्फ़ घंटी टावर जी ॿिए दर्जी ताईं ठहियल हुई। छो त अॻे मथे चढ़ण ऐं घंटी वॼाइण जी ज़रूरत न हुई। उहो सिर्फ़ु ॿई सत ते चढ़ण लाइ काफ़ी हो। मां हैरान आहियां त हफ़्ते अॻे छा हो। उनखां अॻु जो चर्च वारनि घंटी वॼाई।